मीरपुर ख़ास में रिपोर्ट कर रहा है शहबाज अली लगारी हिंदू जोड़ी पारां तहफ़ुज़ की अपील। हैदराबाद की अदालत में शादी करण बाद तहफ़ुज़ लाइ दरख़्वास्त ॾींदड़ हिंदू जोड़ो शादी खां पोइ ऐवान साफ़त मीरपुर ख़ास पहुची वियो, जिते हिननि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त हू पाण ऐं पंहिंजी फैमिली समेत कराची में रहंदा आहिनि, जिन सबबि हिक ॿिए सां राब्तो हो ऐं ॿिन्ही गॾिजी हिक ॿिए सां राब्तो शादी करण जो फैसलो कयो। जोड़ी इल्ज़ाम लगायो है तो शादी बाद नारी लता दी दयाल भील जा माइट मिठो राजा बाबू विक्राम ऐं रमेश कैलाश ऐं फोटो संदन जान के खतरे में विझी रहा आहिनि ऐं खैन लगातार धमकियूं ॾेई रहा आहिनि। हिननि मुतालबो कयो आहे त खैन फौरी तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। जोड़ी जो मुस्तक़िल एड्रेस नारी लता जो वास्तो खोसो पाड़ो उमरकोट सां आहे, जॾहिं त नौजवान गोविंद वलद मिस्री भील वार्ड नंबर 7 टंडो गुलाम अली ज़िले बदीन जो रवासी है। जोड़ी SSP उमरकोट SSP बदीन ऐं IG सिंध खां तहफ़ुज़ फ़राहम करण की अपील कई है।